एक किरी जो पे भाई यार ये तो मानो ही किरी रहा है अरे यार केरी भाई लगा वाह यार वाह पर यार चंदन साहब श्याम लाल तेजू मदर यार मॉर्निंग वॉक करने जो मजा ही पाजे हां सही है असा जो लाफ्टर क्लब ठायो ना हां उन में बीपी डायबिटीज एकदम कंट्रोल में बिल्कुल हार्ट की प्रॉब्लम एकदम सॉल्व बिल्कुल यार इने के जो एतरो बीपी रहंदो हां यार कंट्रोल थी बस ये था ओ हे शाही श्यामलाल ये तो ॾिसो यार जवान थी वियो रिटायरमेंट का प्रोग्राम अरे यार माता वरी को चक्कर खणिया यार अरे वो चक्कर भी होने अरे इन्हें पेट दी तो दौलत है दौलत बिल्कुल ने अंदर को अंदर दी दी वाह वाह पर यार मां एकड़ी गाल दा का बुधाए एक दफो एक ज्ञानी है महाज्ञानी के पूछे का पूछई चाहे यार एक गाल दा यार हां ये प्यार कडी करण खपे शादी का पहरी की शादी का पो अच्छा त महाज्ञानी खबर तो छा चईस हां चाहे यार प्यार कडी कर पर पांजी ज़ाल के खबर न पवण ओए ये शायद अरे जी ताजी भाभी इते रखे भैया होया चाहे ताके इते ही नजर इंदिया ए देखो भाभी आज इते ही रखी जाओ चाहे अचो अरे वाह दिक्के नहीं है बिस्कुट अरे छातो आज आवाज टेबल खाली आया हमेशा असां ना यार टेबल ते चाय नाश्तो हाजिर हुंदो इन करे मां वाड़ो थी हुए अचो बियो हाने चाय पे दो अचो यार अज तो आराम सां वेही करे चाय अरे इते कादो तो भाई अरे छो भला तू हर पांच जगह ते ओना में पांची जगह ते इते खबर नहीं ना माई आनो आया अरे छो यार इन जगह ते छा तुजो नालो लिखेला हां तुजो नालो लिखे सलमान तो साईं पो वठंदो नके पर हिन जी ज़ाल असां जी भाभी हिन के पेरा सट हेलो बे यार पांची जगह ते यार एते वे मुके उते पे हां ता वना हां अच्छा हां यार हिन के पंहिंजी जगह ते बड़े रुमाल बांध बिल्कुल किथे बिछाइणो ते बिछाए छॾ जा पर यार दौलत हिक गाल तो बुधा यार जदी बसा मॉर्निंग वॉक करे इंदा आयूं लाफ्टर क्लब में इंदा आयूं तू हिय जगह पकड़े करे हिन जगह ते चिपटी करे वेंदो आई इन में केड़ो राज आ भाई ए इन में भी राजा केड़ो अरे पाण जिए थक जी करे इंदा ना बस हिते वेंदो आ हिता जिए ही ताजी भाभी एंटर थीनी है ना अच्छा उन्हें जो चेहरो दिसी करे सही थकानी रही वेंदी आ हाणे समझे माते छो वेंदो आया समझो हारी अची वेंदी तो कम कयो फटाफट चाय पियो ऐं जल्दी फुटो अरे ये ने आज सादा फुटणा वाला बिल्कुल था नहीं हां हां आज खबर तो छाए छाए आज डाडो बड़ो नी आ हां अरे भाई आज इन जो बर्थडे तो बर्थडे भाई ये साल में बर्थडे तो मनाएंगे या बर्थडे अरे ना यार बर्थडे मतलब अरे यार हमारी साल गिरह हां शादी वाला बर्थडे ये चो ने शादी साल वादे में नहीं भाई वादे यार वादे हां यार घणा साल थिया थी शादी के अरे हाणे त थिया यार अञा हाणे या कल थी थई अरे 40 साल ही त थिया अञा बस अरे भाई ॿियो छा 40 साल 40 सालन का भाभी असां जी ताके जेले बेटी साल क्या यार गरी छो भैया असा यार इनके 40 मिनट कांता जेले सके भाभी 40 साल के वो जेले पे थी वो तो इनके एक प्राइस देन को हां यार प्राइस दिया के यार चाय दो ऐं फुटो मूंखे ॿी कोई डिमांड अॼु न रखणी अथव सम्झव ये ना लॻो अॼु शाम जो असांखे ज़ोरदार पार्टी खपे भाई हां पार्टी खपे तव्हांखे हां शाम जो छो पार्टी थियणी आहे त हाणे ई थींदी सब कुछ हाणे चाय सां गॾु पार्टी अरे तव्हां अॼु चांहि खे विसरी वेंदव ॿियो छा विसरी वेंदो अरे तव्हांखे हिन चांहि में हां हे पकड़ो तव्हां पेज जो मज़ो ईंदो चाय हिन में मिलाए छॾे वरी कहिड़ी चाय आहे यार अरे पेज जो मज़ो न तव्हां हिनखे बसि चेस कयो मूंसां गॾु पोइ ॾिसो छा थो मज़ो अचे हे वठो लगे तो तू असांखे चाय में ही निपटाई यार अरे तव्हांखे बिल्कुलु मज़ो ईंदो हे वठो चेस कयो मूंसां गॾु बीमारी मंझंदी चाय में नशो ॾियण छॾियो अची वियो मज़ो हाणे न मूंखां पार्टी घुरिजो तव्हां अरे पार्टी त वरी वठंदा तूं यार पार्टी जे लाइ त साईं त हमेशा तयार आहियूं वठंदा कोन हाणे मां कुझु न ॼाणा तव्हां ॼाणो तव्हांजी भाभी ॼाणे अरे यार भाभी के भाभी के कर भाई हा तव्हां सर कयोसि मां चयो सर कयोसि मुंहिंजी भाभी आहे छा हेलो चङो समझ की अरे भाभी 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 भाभी
अरे भाई जिंदगी जो नालो आहे मौज मस्ती करण ऐश करण अब वही तो मौको बा यार असांजो ऐश करण जो अॼु पार्टी वठंदा यार हा पेटू वेटू न जाओ यार हा बाजी छा चवां? अरे ॿियो कुझु बि चओ यार सर करे तूं भाभी अरे शांति, ओ शांति, आंटी सोचता शांति, अरे शांति अरे अरे ये बिल्ली वांगुर सन कर देता त भाभी दूर ही नहीं अरे असा वांगुर शेर मुर्स थी शेर मुर्स हां असा पांजी जाल के पांजे आंगूठे हेठां दबाए रखंदा आहियूं हां ईंदा छो पटकी छो तो यार अटे कई जा न यार यार अटैक मोबाइल जो अटैक है मोबाइल जो अटैक है अरे यार ताजी भाभी ये फोन आया यार एक मिनट हेलो 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 हां आप किथे अरे मां इते गया भाई सुबह जो किथे इंदो आया मां पांजे दोस्त के घर ना दोस्त के घर हां बस दोस्तन से बेटा पिनो खाली भाजी के कठी दो भाजी अरे हां हां भाजी मार्केट में था यहां आलू ले लो टमाटर टमाटर रे टमाटर धनिया उदय आवाज उदय हां ये तो दौलत भाई साहब जो आवाज है अरे भाजी के नौ कम शुरू कई ना अरे भाजी वाला जो आवाज आवा तो मां छा के हां अच्छा जल्दी अच्छा खाना जो भाजी जल्दी मत अचो हां अच्छा हां अच्छा तो हां तो गरम पानी में रखियो गरम पानी अरे इतनी गर्मी पई थी लगे मां गरम सा स्नान कान कंदुम थदे सा स्नान कंदुम मां हां मां जी के जी पलिया बस रख करना जब भाई ना आई आज बासण अरे बासण वाली तो मची के जगो तू ये छाती गला में जो दोस्त भी ठाने रखाने हां तो दादा तो खाली में मुझे कोई मतलब अच्छा मत करी ताले दोस्त चमा रेडी न कर हाने रख हां जल्दी अच्छा भारी चलो ओके अरे यार हाणे तो गाल तो बुधाए हां आंगूठे का तेरा तू की तुझी घरवारी अरे यार सब जो वही हाल है यार कहानी घर की हां अरे यार वही हाल है पर यार उन्हें नहीं ते यार फोन आयो हुई त डार्लिंग डार्लिंग करे पे गालाई अरे उन्हें को मुझी साला जो बोल हो जा बाकी अरे उन्हें तो तुझी साला सब गलाया मुझे जा रहे हो अरे यार मजाक नहीं कर यार क्यों हां मजाक मुझे मजाक पसंद ना आया यार हां मजाक कान तो क्या मां सीरियस है हसीने दे पोठी का अरे यार पर मुझे जा रहे तैयारी है गालेंगी होने क्यों वो तो धर को नहीं गालेंगी अरे दरका तो के नहीं होनी मुखे थोड़ी नहीं दिया ता चाहे पे मां शांति है सब ओ, 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 ओ शांति ओ शांति खबर तो यार ये दौलत आना देखो गाड़ी बड़ी का आता यार हां ये नई कंपनी में एक ऑफर आयो उस कंपनी जई तो सा तो के क्वार्टर भी ना दे क्वार्टर हां तो हे सु बेर यार नमकीन खणी पहुंची हो अच्छा ये क्वार्टर लियो अरे शांति अरे शांति अरे छोड़ भाई क्या तो अंदर हेलो बाजी बाजा आवाज ही नहीं थी अल्लाह शांति सो जल्दी जल्दी सो शांति आ गई यार शामला रात तक करी आया सा घणे गांधी हाथ बेर थदा तो यार कई छ डॉक्टर के फोन करे थे हमारे पास में केरा पंजे डॉक्टर वही तो समझ में काम पंजे पास में डॉक्टर होंगे भावना डॉक्टर होंगे हां भावना उन्हें नंबर थी हां मां डॉक्टर भावना को फोन तो क्या कब नहीं करी हेलो हेलो डॉक्टर भावना स्पीकिंग यस हु इज देयर प्लीज बेटा मां नारायण नरयानी तो कर के लाफ्टर क्लब वाला अंकल हां हां बेटा ओके ओके हरिओम अंकल हरिओम बेटा दरअसल हिकिड़ो जरूरी कम आहे थोरो जी? जल्दी अचे थे ए मुंहिंजो दोस्त आहे न दौलत राम अच्छा वो जेके ग्रीन बिल्डिंग में रहंदा आहिनि जी जी उनजी वाइफ खे अलाए छा थी वियो आहे सड़ी कान थी ॾे पई ऐं साहब कान थी खणे थोरो जल्दी अचे हरिओम हाँ हाँ अंकल डोंट वरी मां अचां थी हाँ प्लीज थैंक यू अरे यार ताज नहीं बिठायो जल्दी डॉक्टर के फोन करो ना यार ये तो बिठायो धीरज डॉक्टर के फोन करवा अच्छे थे धीरज चिंता ना कर जी सर अरे पुट अच्छी हुई तू जल्दी अब तुझी आंटी को गाला ही कौन थी बे पुट आंटी आएंगे थे अंदर है पुट जल्दी अब पुट हां ना बिल्कुल भी टेंशन न हाँ, करो मां जल्दी। सब ठीक थी मैं तो चिंता ना कर अरे मुझे झूला मुझे पत रख मुझे जानती है जो ध्यान घबरा ना बिल्कुल घबरा अरे पुट अच्छी हुई तू जल्दी पुट तुझी आंटी ठीक है ना पुट ये गाला ही कौन थी पुट मां पूछा अरे बात डॉक्टर छा थियो अंकल आई एम सॉरी शी इज नो मोर अरे पुट ये जाती नहीं है दियानी अरे मुझे जानती में गलतियां करे तो असाला चाय ठाई हुई और नाश्तो वाश्तो करे रखिया अंकल लगे तो अध कलाक पहले आंटी के साइलेंट अटैक
चेक आयो ठीक है तव्हांजे चाहे तो कंहिं नर्सिंग होम में वठी हलूं अंकल मां ढंग सां चेक कयो हाणे को चाड़ो कान हो अभी ता नर्सिंग होम में वठी वेंदो हूँ आंटी के वेंटिलेटर ते रखंदा 10 प्रकार जी जांचू लिखी दींदा हो जॾहिं सुठो खासो उन्हनि जो बिल ठही वेंदो तो हू भी हेई चईंदा वी आर सॉरी शी इज नो मोर पर तूं डॉक्टर थी करे अहिड़ी ॻाल्हि थी करे भई मां भी छा कयां अंकल अॼुकल्ह जे डॉक्टर्स मेडिकल जहिड़े नोबल प्रोफेशन खे बिज़नेस ठाहे वेठा आहिनि पंहिंजे नर्सिंग होम्स के रुगो लुट फुर जो हिकु सेंटर्स ठाहे वेठा आहिनि हाँ हेॾे यू नो माण्हू असां वटि ईंदा आहिनि कि असां हुननि जे लाइ देवता आहियूं पर अॼुकल्ह जा डॉक्टर्स त हुननि जे लाइ हिकु शैतान ठही वेठो आहे यू नो लुट फुर वारो शैतान पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अञा बि कुझु डॉक्टर आहिनि पंहिंजे समाज में जेके सुठे तरह कमु था कनि ऐं निस्वार्थ कमु था कनि उन्हनि जे करे शायदि दुनिया हले वेठी अञा आई अग्री अंकल आई टोटली अग्री विथ यू बट कई डॉक्टर्स अहिड़ा बि आहिनि जेके 10 प्रकार जी जांचूं लिखी ॾींदा आहिनि हू बि अननेसेसरी खैर थी सघे थो मां हाणे हलां थी हिकु मिंट बेटा पंहिंजी फीस तो वठी वञ फीस हा हूं हिते कयो ई छा अंकल जो मां फीस वठां अरे तो तुंहिंजो प्रोफेशन आहे बेटा मञो त ही मुंहिंजो प्रोफेशन आहे पर इंसानियत नाले जी बि त का शइ थींदी आहे गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस जबरदस्ती मूंखे मोकिले ॾिने कि पर्चा नहीं ॾियां कंहिंखे हिते त चिनी जी शइ चकर लथी पई आहे ॾिसां थो ख़ैर अरे साईं अरे न यार दौलत यार ये न रो यार अरे मां तो चवां थो जिंदगी जो को भरोसो कोन्हे हा जिंदगी बिल्कुल ट्रेन जहिड़ी आहे हुन ट्रेन में सभिनि जो रिजर्वेशन थियल आहे ऐं टिकट सभिनि जे खीसे में आहे रुगो तारीख़ कोन विधल आहे हा ख़बर आहे छा आहे अञा थोरो ॾींहुं अॻु मुंहिंजो बि ज़ोरदार एक्सीडेंट थियो हा अरे मां वञा पियो VIP रोड ते छा त नज़ारो फर्स्ट क्लास ऐं मां जीअं वञा पियो तीअं कॉलर ट्यून बजी उठा ले मिसिस जो फोन हो खणा न खणा तव्हांजी मिसेस हाँ मुंहिंजी मिसेस अच्छा कमाल था कयो साईं पोइ मां चयुमि खणा न खणा मां चयो छॾीस यार फोन खयो वरी फोन आयो उठा ले कंहिंजो फोन हो मिसेस जो तव्हांजी ॿ मिसेस आहिनि अरे यार कमाल था कयो अरे मिसेस माण्हू हिकिड़े खे कोन थो संभाले ॿिनि खे किथे संभाले कमाल था कयो साईं अच्छा अरे हुन वटि 2 मोबाइल हुआ हुनजो ई मसलो हा मां वञा पियो जी शो जबरदस्त एक्सीडेंट मज़ो ई अची वियो साईं एक्सीडेंट में मज़ो अरे जो अची वियो साईं ज़ोरदार एक्सीडेंट हा गाड़ी हुन पासे मोबाइल हिन पासे मां होॾे टंग हेॾे हा बिल्कुल हा वो तो साईं मूंखे वठी विया काॾे डॉक्टर वटि डॉक्टर वटि हा छो चवण लॻा साईं रॉड पइजंदी 5 लख जो ख़र्चो आहे हा हा 5 लख जो ख़र्चो हा पर 5 लख त असां वटि कान अरे यार साईं कमाल थो करे अरे तव्हां खां थोरी आहे गुरू खां मां त ॿुधायां थो अच्छा मुंहिंजे बाबे खे चए पियो डॉक्टर 5 लख लॻंदा पैर में रॉड विझणी पवंदी बाबो चई छाजो 5 लख रॉड असां वठी अचूं था तव्हां त बसि ऑपरेशन कयो डॉक्टर जो ऑपरेशन अरे साईं कहिड़ो माण्हू आहे कमाल थो अरे साईं मुंहिंजो ऑपरेशन अच्छा हा डॉक्टर चई बाबे खे हा तव्हांजो ऑपरेशन हा अच्छा सम्झा हा को भरोसो कोन्हे ज़िंदगी को भरोसो कोन्हे छा सही ॻाल्हि पर तव्हां इहा स्टोरी असांखे छो पिया था ॿुधायो अरे साईं तव्हां त कमाल था कयो आया आहियो वेठा आहियो त कुझु त ॻाल्हायूं न कमाल था कयो साईं अरे मां छा ॿुधायां मूंखे त ख़बर थी हाणे ॾाढी चिंता लॻी आहे शांतीअ जी छो छाजी चिंता अलाए हुनखे पंहिंजे पुट पोट जो कुल्लो बि नसीब थींदुसि अलाए न थींदुसि छो पुट वुट अचनिसि नथा छा न काथे था अचनिसि अरे 4 साल थिया अथई ख़बर अथई 5 साल मथे थिया हूंदा को पुट को पोटो नूं अरे को कुतो ताईं कान ईंदो अथसि घर में वीचारी
ये भी त न धी जी छा ॻाल्हि ॿुधाए दुबई में वेठी आहे उहा हुनखे वरी ख़बर थी न्याणो नथो अचनि ॾेसि छा करे वीचारी उहा चई ॾाढी चिंता लॻी पई आहे हिनजी अरे ख़बर अथई टियों ॾींहुं न मां शाम जो मॉर्निंग वॉक ते वेंदी आहियां न शाम जो मॉर्निंग वॉक ते वेंदी हा वञिजो त इहो ई नियम आहे ख़बर थी मूंखे मिली हुई एॾो पई यादि करे जो मूंखे बि रोअण अचे हुन सां ॻाल्हाए करे अरे तोखे त परीअं मिली आहे न मूंखे त राति जो सुपिने में आई आहे राति जो सुपिने में आई अथई हा मीना पाण खे संभाले वठ हाणे तूं छो चवंदा आहिनि जेको वञण वारो प्राणी कंहिंखे सुपिने में ईंदो आहे न हुनखे पाण सां गॾु वठी वेंदो आहे अरे बस कर कारी ज़बान हा अगर मूंखे कुछ थियो तो मुंहिंजे मुड़ुस जो छा थींदो मां वेठी आहियां न हा अरे बस कर तूं वरी मुंहिंजे मुड़ुस खे संभालंदी छा न मतलब असां वेठा आहियूं अरे हाणे इहे ॻाल्हियूं छॾियो तव्हां शांति जे बारे में सोचो ख़बर अथई मुंहिंजे साम्हूं तन जे ॿारनि जी शादी थियूं शांति एतिरा हीला हवाला कई लाइफ में कॾहिं काथे पर ॿारनि खे ओज ते पहुचाई शादियूं मुंहिंजे साम्हूं थियूं पर हे वॾी नूं अहिड़ी चंडरी जो ईद ॻाल्हि ते ॻाल्हाईसि त कोई फिज़ा में ॿुधणु अचे अहिड़ो काकड़ो पाई अचो अरे नंढी त हुनखां बि चट पतो अथव रुपए लाइ भाॼियुनि वारनि सां विड़े वरी उन्हनि खे चए फ्री में सावा धाणा बि ॾेई वञो इहो त नियम अथई विचिनू ते एॾी टिंगी अथसि कि छा ॿुधायां जॾहिं अचे फॉरेन मां मायुनि सां वेठी विड़े खाली सभु मायूं निकिरी वञनि वीचारी शांति सॼो कमु भई मूंखे त हाणे ॾाढो थो त्रास पए अलाए कुल्लो बि नसीब थींदुसि अलाए न थींदुसि पर हलो छॾियो मुंहिंजी माई मोटी वेंदी असां पढ़ाई पई आहे सही ॻाल्हि आहे मुंहिंजी नूंहं सुम्ही पई आहे हलो जल्दी सां तुंहिंजी नुंहुं वरी कमु न कंदी आहे छा अय्यल्ला हाणे हिननि सभिनी जे साम्हूं ॿुधायां छा की मुंहिंजी नूंहं छा कंदी आहे हल जल्दी सां अय्यल्ला मां त विसरी वियसि माईअ सां यादि आयो वरी छा थियो मुंहिंजो घोट वेठो आहे माई वेठी संभाले त माई त तुंहिंजी सुठी आहे न हा त मुंहिंजे घोट खे त ख़बर आहे छा आहे छा आहे भला तव्हां हलो जल्दी हलो मीना त सही हे तोखे सुञाणे छा मूंखे त न सुञाणे मूंखे त लॻे थो इहो पीतल थी न मैडम मां शीतल आहियां चुप कर अखियूं फाड़े छो थो ॾिसे पियो हाणे अखियूं फाड़े इन्हीअ करे थो ॾिसई तूं न कजनि ते हीअं ईंदी ड्रेसूं पाए करे त माण्हू त निहारींदा ई तोॾे हा वरी सॼो ॾींहुं भई फैशन करे हा त पोइ माण्हू त ॾिसंदा न तव्हां त खाली मुंहिंजे फैशन ते बि सड़पच कयो हाँ बि असां हिन खां वॾा फैशन ते ॻाल्हि थी करे लजे ते माण्हू संभाले ईंदो आहे पाण खे छा आहे मैडम एक मिनट हथ ॾिजो लॻन ॻाल्हि तो करी सही आहे छोदो मारियो छोदो ये मायूं आहिनि कहिड़ा सफ़ा को छिती आहिनि भगवान बि कमाल थो करे अहिड़ी छिती मानी मथे कोन थो घुराए शांति जहिड़ी वीचारी खे घुराए वठे हा साईं मां हथु न करे घुरां पियो त भई मूंखे उथण में तकलीफ़ थींदी आहे हा ये ज़मानो थी भला ये जमानो क्या साईं तव्हां हथु ॾियो हा हथु ॾियो न मूंखे उथण आराम सां आराम करी छा कयो आहे? साईं तव्हां मूंखे उथारियो आहे भॻवान तव्हांखे उथारींदो हलो हरिओम अञा आयो कान्हे छा आहे हेलो अची हाँ साईं मां मुखी मेठाराम पियो थो ॻाल्हायां पेठाराम न साईं मेठाराम हा साईं नाले में छा रखियो आहे तव्हां त ॿुधायो न कमु छा आहे छा शववाहन कहन पहुतो आहे अरे साईं पहुची वेंदो अरे मुंहिंजा मालिक मां सम्झां थो हा डेड बॉडी सनानु पाणी करे हार सिंगार करे शमशान वञण लाइ तयार आहे माण्हू बि जल्दी जल्दी वेठा कनि अरे भाई कंहिंखे दुकान ते वञणो हूंदो हाँ कंहिंखे कारखाने ते वञणो हूंदो कंहिंखे ऑफिस वञणो हूंदो मालिक थोरो सो हाँ अरे छा था चओ ईअं अरे भाई हिते मां आयो आहियां को पिकनिक मनाइण न आयो आहियां ड्राइवर आहे किथे पाणी पीअंदो किथे बीड़ी छिकंदो अरे बाबा पहुची वेंदव महिरबानी कयो हा रखो हाली हा साईं मुखी सदाईं दुखी छा ॿुधायो साईं पद जे पाती आहे हाणे टियों चौथो ॾींहुं साईं टंग में सूर हो वियोसि डॉक्टर वटि अॼु वाणी साहिबु ॾाढो सुठो इलाजु कंदा अथव चयोमांनि साईं हीअ ॻाल्हि आहे चई साईं तव्हांजी टंग में त हमेशह सूर रहंदो ई रहंदो पुछोमांसि साईं छो चई साईं तव्हां मुखी आहियो न तव्हांजी टंग कोई न कोई पियो खिचंदो
अरे साईं ॿुधायो छा कयूं कमाइनि छा कयूं इहे आहिनि मुखियुनि जा हाल साईं दुखी आहियूं दुखी साईं राम अरे यार हिते छा थो करी साईं दौलत राम अरे बाबा तो थोड़ी जगह तो दियो ना मुखी वे किथे थोड़ी अरे हेठा थियो बाबा अच्छा नाराजी न बाबा मुखी आयूं वधीक जगह खपंदी आ भाई मुखी अच्छा हाँ वे हाँ ठीक है हाँ ॾाढा सुठा माण्हू हाँ दौलत अरे बाबा न रो अरे कंहिंजी मोटी आई या जो तुंहिंजी मोटी ईंदी हाँ अरे घणई माण्हू रीस कंदा हूंदे ई तोसां भाऊ जल्दी मुक सॉरी चवण में तो अचे सक लुक न कर तूं चवंदा आहिनि साईं जो फना है वना है वो फना है ॾिसो न साईं भोपाल टाकीज़ वेंदा आहियूं हेठि सेफिया कॉलेज लहंदव सिधे हथ ते वॾनि अखरनि में लिखियल अथव हर जानदार को मौत का मजा चखना है लिखियल अथव भाई लिखियल अथव हाणे अॼु भाभीअ चखियो आहे सुभाणे हू भाऊ चखींदो परीहं हू काको चखींदो ऐं इन खां पोइ वरी भाई वेठा हुजो वेठा अरे साईं वञणो सभिनि खे आहे को तव्हां को आबे हया थोड़ी पी आया आहियो चवणी आहे चवणी थो चवां भाई छा खणी आया हुआसीं छा खणी वेंदासीं खाली हथ आया आहियूं खाली हथ वेंदासीं अरे यार अचां थो हा हा पहुची वियो शवाहन हा वाधाईंदव अब मुंहिंजो मतिलबु इहो आहे कि साईं पहुची वियो न हाणे चिंता जी कोई ॻाल्हि त कान्हे हा अचां थो मां बि छा थियो काठियूं हाणे काठियूं घणी लॻंदियूं इहो मुखियुनि जो कमु आहे ॿुधाइण पर ठीकु आहे हाणे पुछो था ॿुधायांव थो बाबा बाटीअ जे वजन ते थींदो आहे इहो मां बि इहो ई ॿुधो आहे बाटीअ जो वजन घणो आहे छा 8 किलो लाइ हाणे लकड़ी वकड़ी छा आहे टांडा न तीलिन ते ई साड़े छॾी अरे न साईं मजाक मां किथे थो कयां छा 60 किलो अरे माफ़ कजो भाई साहब माफ़ कजो ही नेटवर्क की ॾाढी प्रॉब्लम आहे बीएसएनएल जो मोबाइल आहे न बीएसएनएल माने भीतर से नहीं लगता बाहर से नहीं लगता ऐं घणई दफ़ा तो भगवान से भी नहीं लगता हाँ छॾियो आहे अरे वरी छाजी खुसफुस पिया कयो ॾींहों विसामी वियो आहे अरे प्राणी लोक परलोक जी यात्रा ते निकितो आहे तव्हां अञा ताईं सोंसा पिया अरे किटीअ जे कोने में वञी करे माचिस ॿारे छॾियो इहो हा कुझु न कंदो आहे हा छॾियो हाणे रखो बाबा रखो पहुची वेंदो हा लिस्ट ठाहे रखिजो लिस्ट हा साईं केॾी परेशानी आहे अचु मुखी अचु बसि साईं हाणे मूंखे इहे ई कम कान्हनि पिया ॿिए बि घणेई परवान चढ़ी विया आहिनि साईं तव्हां थोरा सम्झू पिया लॻो उथंदव ऐं भला भाभी जन जे अंतिम संस्कार जो छा टाइम रखियो अथव साईं उहा ई दिक़त आहे हाणे हमरा जा चारई पुट जेके आहिनि उहे ॿाहिरि फॉरेन में अच्छा उन्हनि खे अचण में थोरो वक़्तु लॻी सघे थो भाभी जन जो पासपोर्ट ठहियल कान छा उते ई मोकिलाए छॾियो चवणी हा पासपोर्ट हाणे कान ठहियल हो ठीकु पर हाणे असांजी दिक़त इहा आहे त बॉडीअ खे तेसिताईं किथे रखूं चिंता जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं चिंता जी कोई ॻाल्हि कान्हे अरे असां पंचायत जे 5-7 मुखियुनि रेफ्रिजरेटर वरितो आहे हा डीप फ्रीजर जेको थींदो आहे न भाॼी रखण लाइ तव्हांखे खाली फोन करणो आहे पाण ई गाॾी ईंदी डीप फ्रीजर रखे छॾींदी प्राणी हुन में 2 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहं 15 ॾींहं जेतिरा ॾींहं खपेव रखो अरे जहिड़े माण्हूअ केतिरी बि गर्मी सठी हुजे मरण खां पोइ त घटि में घटि साईं थोरो हवा पाणीअ में रहे ऐं महिरबानी करे तव्हां सभई नोट करे वठिजो नंबर अरे बाबा कॾहिं कंहिंखे किथे ज़रूरत पइजी वञे हा ऐं चङो साईं मां हलां थो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे मिटनि माइटनि जी लिस्ट आहे न उहा ठाहे रखिजो लिस्ट छो
अरे साईं उते पढ़नी पवंदी आहे न शमशान अरे में। शमशान में केर तो ध्यान दे मुंहिंजो नालो आयो कि न आयो। कहिड़ी? सभु राम सत कंदा आहिनि हलंदा वेंदा आहिनि। कहिड़ी ॻाल्हि था कयो साईं? अञा टियों चोथों ॾींहुं हिक शादीअ में ॿियो पुछड़ो करे छॾियो मूंखे। हा हिकु माण्हू चयो साईं मंडे ॾींहुं साईं मुंहिंजो मामो गुज़ारे वियो, तव्हां मुंहिंजो नालो न वरितो। केरु चए मुंहिंजी पुफी गुज़ारे वई, मुंहिंजो नालो न वरितो। साईं हाणे सिंधी समाज जा ज्ञापन ई ॾिसो, हिक लाइन में ज्ञापन ईंदो आहे ऐं 150 ॼणनि जा पुठियां नाला ईंदा आहिनि पुठियां। साईं पब्लिसिटी आहे, इहा छा आहे? इहा ॻाल्हि सही हा न त कोई कमकार हुजे महिरबानी करे मूंखे यादि कजो। मुखिया कम में ईंदो आहे। चङो साईं हाणे हलां थो। हा हा चङो ऐं कमकार हुजे बिल्कुलु बिला शक फोन कजो। हा कमाल थी वियो। मूंखे हिते पंहिंजो प्रचार करणो आयो आहे। डी फ्रिजर वठी रखियो अथई, हा नाला लिखाए रखिया अथई। ॻाल्हि असली ॿुधे कोन थो। हा पर हाणे कयूं छा भाई दौलत, तुंहिंजे ॿारनि जो आसपास में केरु आहे? कांधी केरु ठहंदो? मुंहिंजे ॿारनि खे फोन कयो। हा नंबर ॾे बराबरि। चओ जल्दी अचो। इन जो नंबर आहे सभिनि जो? हा हा पहिरीं मतां कंहिं कयसि? कन्हैया खे चओ जल्दी ठीकु आहे जल्दी अचो। हेलो हेलो केडी टोला से केडी टोला? हिकु मिनट भाई हिकु मिनट, मां कन्हैयालाल सां पियो ॻाल्हायां। हिकु मिनट भाई हे त केडी टोला केरु आहे? अरे ओ मुंहिंजो कन्हैया ई आहे। कन्हैया जी के ऐं दौलत जी डी ऐं दौलत रमाणीअ में डोला ठही वेठो आहे। अच्छा अच्छा हिकु मिनट हा भाई कन्हैयालाल मतिलबु केडी टोला जी। ॾिस बेटा मां तुंहिंजे पीउ जो दोस्त पियो थो ॻाल्हायां, नारायण नरियाणी। हा हा बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जो देहावसान थी वियो आहे। मतिलबु अंतिम संस्कार थी वियो? अरे कमाल तो करी बेटा, अंतिम संस्कार कीअं थींदो? तव्हांजे बिना अचण जे, तव्हां चारई पुट हिते ईंदा तॾहिं त अंतिम संस्कार थींदो न। ऐं तूं त वॾो पुटु आहीं, मुर्मी पुटु, तोखे त पिनी पाइणी आहे। पिनी? हाँ। व्हाट पिनी? अरे बेटा जेको 12 ॾींहं शुद्ध विधि विधान सां कुझु क्रियाकर्म कया वेंदा आहिनि उनखे पिनी पाइणु चइबो आहे। 12 ॾींहं? अरे अंकल कमाल था कयो, वॾो पुट थी करे मां कोई ढोक आया छा? 12 ॾींहं? न अंकल मां कोन अची सघंदमि। छो? हिते मूंखे मोकल कोन मिलंदी। मोकल? तव्हां त हिकु कमु कयो, हा हरीश ऐं सुरेश खे चई रखो त वो हुते सभु संभाले वठनि। जेका बि महिमान अचनि हुननि खे सुठी में सुठी होटल में रहाइनि ऐं जेको खाधे पीते जो हो उहो बि वॾे में वॾी कैटरिंग में कराइनि। कंहिं बि शइ जो कोई कोताही न बरतनि, कोई बि कंजूसी न करें। जेको बि ख़र्चु ईंदो मां ॾियारे मोकिलींदुसि। आफ्टर ऑल मम्मी मुंहिंजी बि त मां हुई। ओ शट अप नॉनसेंस, छा थो ॻाल्हाईं पियो? मम्मी तुंहिंजी त माउ हुई, तूं हिते अची कान थो पंहिंजो ख़र्चो ॾींदे? अरे भाई त तुंहिंजी ज़रूरत आहे, वठि पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए। पुट तूं जल्दी अच न। जल्दी डियर जल्दी कर ना। तोखे ख़बर आहे मूवी तोर में शुरू थी वई आहे, मुंहिंजो मूड ख़राब थी वेंदो आहे। तूं फोन ते लॻो पई पकई पकई इंडिया में फोन हूंदो ऐं मम्मी रोंदी हूंदी पुट घणा ॾींहं आहिनि मोड़ो कोन ॾिठो आहे, ॿारनि खे वठी अच। न खोले ॿुधी वठ, मां कोन वेंदमि न तूं मुंहिंजा ॿार वेंदा, मूंखे वञिणो अथई वञ जाए। छा ॿुधां? दे दा मां थी ॻाल्हायां मम्मी सां। हेलो अरे जेको रोल पहिरियों मम्मी कंदी हुई हाणे डैडी करे शुरू करे छॾियो आहे। हाणे डैडी रोई करे चवंदा हूंदा पुट माउ जी तबियत ख़राब आहे, अची वञ मुंहुं ॾेखारे वञ। श्वेता मम्मी इज नो मोर। त मूंखे छो पूरे करे ॻाल्हाए वेठो? मां कान थी बात छा? हाल में प्रभु के हिते वेठी आहे, न त चईं कोई कुझु कयो हूंदो। ऐं जेको आयो आहे उनखे वञिणो त आहे ई न। वो अमृत पी करे कोन आई तुंहिंजी माउ। Shut up, you idiot! तूं मुंहिंजे सुरेश खे फोन कर। मां वञा तूं करी फोन। कमाल थी वियो यार, हे कन्हैया त सफ़ा बेवड़ो छोकिरो आहे यार, अचे कान? ॾिस हिन ज़माने जो हाल आहे यार। सुरेश खे करीस फोन। सुरेश खे कयूं। हा सुरेश खे करीस। हेलो हेलो यस डॉक्टर सुरेश कुमार? हा मां डॉक्टर सुरेश पियो ॻाल्हायां। ॾिस बेटा अंकल प्लीज़ प्लीज़ ॿुधो, तव्हां अपॉइंटमेंट पहिरीं वठो ऐं ऑनलाइन पैसा जमा कयो, उन खां पोइ मां तव्हांखे ॾिसी सघंदुसि। बेटा मां पेशेंट कान आहियां, मां दरअसल तुंहिंजे पीउ जो दोस्त पियो थो ॻाल्हायां। ओके तव्हांखे 20% डिस्काउंट आहे। अरे तूं सम्झी कान थो बेटा, मूंखे हिकु तोखे दुख जी ख़बर ॿुधाइणी आहे। छा थियो? अरे बेटा दरअसल तुंहिंजी माउ जो अॼु देहावसान थी वियो आहे सुबुह जो। डेथ थी वई आहे बेटा। सॉरी अंकल प्लीज़ कन्वे माय कंडोलेंस टू डैड। अरे कन्वे योर कंडोलेंस? तूं हिते कान थो अची? किथे? अरे हिते इंडिया में, भोपाल में। आर यू मैड? हाँ?
जल्दी या प्रॉब्लम आ केर मनी वने तो पहिरी गाड़ी में अचो भले टिकट मिले ना मिले टीसी के रिश्वत ही पहुंचनो जरूर आ अरे अंकल प्लीज ता सा उते करे तो मां पांजो हिस्सो ॾियारे मोकिलंदम बॉक्स ख़र्च जो तो मूंखे ॿुधाइजो हा ओ बेटा शट अप गो टू हेल योर हिस्सा छा तो ॻाल्हाई पे तूं अरे तुंहिंजे पीउ खे ॼण त तुंहिंजे पैसनि जी बुख पई आहे अरे हुन वटि भॻवान जो ॾियणु हिते सभु कुझु आहे हुनखे हिन वक़्तु खपे तव्हांजो सहारो अरे कुझु जज़्बात थींदा आहिनि कुझु भावनाऊं थींदियूं आहिनि मूंखे लॻे थो तुंहिंजी माउ कान मुई आहे तव्हांजी आत्मा तव्हांजा संस्कार इहे सभु मरी चुका आहिनि नालायक रख हाणे कोन तव्हां सां रखे सघो था नालायक माण्हू आहे हा हे मना करे छॾी चई मां पंहिंजो हिसो थो मोकिलियां अरे इहे ॻाल्हि थींदी आहे हे अॼुकल्ह ज़माने जा हाल आहिनि मां त यार कंहिंसां हाणे ॻाल्हाइण ई कान थो चाहियां छोकिरनि सां न पर ॻाल्हाइणो त पवंदो कंहिंसां ॻाल्हाइसि चङो हरीश खे फोन मां लॻायांसि लॻायसि चलो वाकई में नालायक छोकिरा आहिनि ॿाहिरि वञण खां पोइ बिल्कुलु हेलो हेलो या हैरी इज हियर हु इज देयर हरी तुंहिंजी मां वई आहे मरी भोपाल में ॻाल्हाइण तुंहिंजे पीउ जो दोस्त आर यू मैड व्हाट आर यू टॉकिंग अबाउट What you talking about? सिंधी ॻाल्हाइण कोन थी अचई छा यार तूं ॻाल्हाई दे यार हेलो हरीश बेटा यस बेटा मां तुंहिंजे फादर जो दोस्त आहियां हा हा बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जो डेथ थी वई आहे हा हा ही इज़ नो मोर शी इज़ नो मोर एक्चुअली छा करिणो अरे बेटा तोखे अचिणो आहे हिते अरे कहिड़ी तो ॻाल्हि करी बेटा बिज़नेस छॾे करे तूं हिकु ॿ ॾींहं नथो अची सघीं हिते अरे बेटा पैसनि जी ज़रूरत कान्हे का तोखे अचिणो आहे हिते ओह शट अप नॉनसेंस रख हाणे फोन मैंने जो वो ही हाल आया उन्होंने चढ़ो हे कान तो अच्छे छोकिरी देख लगा कमल लगा हिकिड़ो छोकिरो ॿियो बि अथसि न हेलो हेलो कमल बेटा हाँ हेलो हाँ अरे ॾिसो बेटा मां तुंहिंजे पीउ जो दोस्त आहियां हाँ हाँ अरे बेटा दरअसल ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो तुंहिंजी माउ जो हाँ तुंहिंजी माउ एक्सपायर थी वई आहे बेटा हा छा तूं तूं अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अरे अरे मां बेटा हेलो हेलो अरे फोन हाँ कटे छॾी हे हाल आहिनि अॼुकल्ह ज़माने जे छोकिरनि जा हाणे हिकु छोकिरी अथसि उनखे कयुसि हा ॿुधायो भई हुनखे बि ट्राई करो हुनखे बि ट्राई करो हेलो हेलो निर्मला को जवाब कर अचण लाइ तयारु कान्हे केरु ॾाढो अनलकी आहे पंहिंजे घर पोइ छा कयूं हाणे हूअं लकी आहे पर हिन ॻाल्हि में ॾाढो अनलकी आहे पर हाणे इहे ॿार कान ईंदसि त कांधी कीअं पवंदो कांधी किराए जा कांधी करणा पवंदा किराए जा कांधी कीअं भाई आसपास में को माण्हू ॾिसूं सोचां थो यार ॾिसणो पवंदो न मूंखे मुखीअ खे सॾु करे उहो कढो कराईंदो ॾिसूं था हा हा मुखीअ करे मुखिया बि यार 3 ॿार आहिनि यार 3 छोकिरा हिकु छोकिरी 3 मकान 3 दुकान 3 प्लाट छा लाइ वठी रखिया आहिनि मां इन्हनि करे ही बि माणिया हू बि माणिया दिलि घुरे छा छा न थी सिज लाहियां तारा लाहियां पर चढ़ी जॾहिं किरी फटिजी पवां यादि तोखे थो कयां यादि तोखे थो कयां ज़िंदगीअ जी राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां यादि तोखे थो कयां यादि तोखे थो हाँ यार श्याम लाल तेजू सही तो चए यार मां भी पंहिंजे ॿारनि लाइ केतिरा सुपिना ॾिसंदा आहिनि हाणे पाण रातूं जागी करे ॿार खे सुख जी निंड ॾींदा आहिनि पाण बुखूं सही करे ॿार जो पेट भरींदा आहिनि ऐं इहे ॿार जहिड़ो सिलो था ॾियनि पंहिंजे माउ पीउ खे ख़बर अथई हिन दौलत ऐं भाभीअ छा छा न कयो पंहिंजे ॿारनि लाइ अरे भाभी वीचारी जॾहिं इहे छोकिरा बीमार हूंदो हुअसि त दर दर टिकाणा मंदिर मस्जिद सभु भेटंदी हुई त मुंहिंजो ॿार सुखियो रहे स्वस्थ रहे ऐं इहे ॿार
अफ़सोस आहे मूंखे त अञा बि यादि आहे यार जॾहिं भाभीअ असांजी सेवा कंदा अरे छो न कंदा मुंहिंजो सुरेश त डॉक्टर ठहंदो हाँ, मुंहिंजी बेटा। सेवा कंदो हा न पापा मैं बड़े होकर डॉक्टर ठहूंगा और ना मम्मी की सेवा अरे अरे वाह वाह हाणे खीर प्यार तो करेंगे डॉक्टर चल ठहंदे अरे तू भी हट मां अच्छा मतलब अधु मां पिया अधु मुंहिंजो सुरेश पींदो जल्दी पी जल्दी पी चल फॉरेन असाइनमेंट ते वञे पियो ओॾी महिल केॾो न ख़ुशि हुआ भई ज़ाल मुड़ुस मूंखे अञा ताईं उहो ॾींहुं यादि आहे डोली डोली फटाफट तैयार थी वञ टैक्सी अची वई को तैयार आया अरे मम्मी पापा तव्हां कमाल था कयो ईअं वेठा फटाफट तैयार थियो तव्हां मूंखे एयरपोर्ट छॾण हलंदा हा अरे असां छा नी कंदासीं हां हां पुट हुते पोइ असांखे अंदरि अचण थोरी न तूं वञ पुट न तव्हां जेसि ताईं मूंखे एयरपोर्ट छॾण कोन वेंदा तेसि ताईं मां कोन वेंदुमि ऐं लॉन्च में वञी करे सभिनि खे चवंदुमि कि हे आहे मुंहिंजा माउ पीउ हिन मुंहिंजे लाइ छा न कयो अॼु जेको कुझु आहियां मां सभु हिननि जी बदौलत आहे न मम्मी तूं मूंखे छॾण पुट तूं वञजे कुंवार तूं सम्झे केस ताईं आंगूर पकड़े हलंदो माउ पीउ जो हलो हाणे उते किथे परेशान था कयो हा कुंवार हिते गॾिजी वठो उते गॾिजी वठो ॻाल्हि त हिकिड़ी आहे न हा कुंवार सही थी चए जल्दी कयो देर थी थिए हाँ जल्दी तैयारी कर ये तो सिंगापुर पे तो करे एक मिनट हाँ अरे हाँ यार बस आज निकलना हो रहा है हाँ याद है तोखे 6 महीना अॻु जॾहिं मां सिंगापुर घुमण आयुमि ऐं तो मूंखे सिंगापुर घुमायो छा त शहर हो सिंगापुर यार स्वर्ग हो यार स्वर्ग वॾा वॾा ओवर ब्रिज वॾा वॾा चकाचौंध रोशनी साफ़ सफ़ाई ऐं तॾहिं मां डिसाइड कयो कि न सिंगापुर मूंखे अचिणो आहे ॾिस अॼु ओॾीअ अची वियो हा हा बस निकिरण वारो आहियां सिंगापुर स्वर्ग यस सिंगापुर आई एम कमिंग आई एम न वी आर कमिंग यस वी आर कमिंग कि छा थी वियो अॼुकल्ह जी औलाद खे हिननि खे सिंगापुर में सुर्ग थो ॾिखां दिल लगाई हिकु हिकु थी सभु हलिया जिन सां दिल लगाई के मुहिब मौत मारिया के मुहिब मौत मारिया किन जरे कई जुदाई हिकु हिकु थी सभु जल्दी सां गॾिजी वठ जाए न त वरी हिते मेलो ड्रामा शुरू करे छॾियो माफ़ कर
पाइण रोअण ही फटाफट निपटाए न लेट थी वई आहे फ्लाइट छुटी आहे पुटड़ा वनी तो न अचूं था वापस बस एयरपोर्ट ताईं वञी वापस सां अचूं हवाई जहाज ॾिसी करे हाँ बाबा वञूं पर पुट वापस कॾहिं ईंदे अगर ईअं ई ॻाल्हाईंदा रहियो त बस वञी करे वापस ईंदासीं फ्लाइट कोन मिलंदी असांखे प्लीज ठीक आहे हाँ बाबा समय ला पर पुट हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखिजा शांति तव्हां बिना न रही सघंदी इन सां रोज़ फोन ते ज़रूरु ॻाल्हाइजा हा बाबा हुननि खे हुते कोई कमु कोन्हे सुबुह शाम बस फोन ते ई ॻाल्हाईंदा रहंदा थी त सघे छा आहे हाँ मम्मी तू चिंता न कर मां रोज़ तोसां ॻाल्हाईंदुमि हाँ मूंखे त लॻे थो कि तव्हांखे एतिरी तरक़ी मिली आहे एतिरो वॾो जॉब मिलियो आहे सिंगापुर में इहो अमा बाबा खे ॾिठो नथो वञे जिन्हनि खे दुख थो थिए हिन ॻाल्हि जो बस बस कर दुनिया में अहिड़ो कहिड़ो माउ पीउ न हूंदो जेको पंहिंजी औलाद में ख़ुशीअ में ख़ुशि न हूंदो हा मूंखे दिलि में दर्द ज़रूरु आहे कि मुंहिंजे जिगर जो टुकड़ो अॼु फॉरेन वञी रहियो आहे मूंखां परे वञी रहियो आहे पर ॿिए पासे ख़ुशी में आहे कि हू तरक़ी थो करे दुनिया में हर माउ पीउ पंहिंजे औलाद लाइ सुपिनो ॾिसंदो आहे जो औलाद वॾो मुक़ाम हासिल करे हुन लाइ हू ॾींहुं राति महिनत कंदो आहे ॼमण खां वठी घोड़ीअ ते चढ़ण लाइ हिन जे लाइ सुपिना ॾिसंदो आहे ऐं जेसि ताईं हुनजा सुपिना पूरा न थियनि तेसि ताईं शायदि कोई बि माउ पीउ निंड चैन जी निंड न सुम्हंदो आहे ऐं तूं चई थी कि असां ख़ुशि न आहियूं हा पुट तूं हितां वञी मूंखे फोन ज़रूरु कजांइ छो जे करे मां तुंहिंजे बग़ैर हिकु जीव न रही सघंदमि अगरि तूं मूंसां न ॻाल्हाईंदे न त मूंखे राति जी निंड बि न ईंदी मूंखां रोटीअ जो गिराम हेठि कान रहंदो तुंहिंजो प्लेन निकिरी वेंदो आहे सिंगापुर असाइनमेंट ते वियो उन ॾींहुं दौलत ऐं भाभी ॾाढो ख़ुशि हुआ अंदरि कसक ज़रूरु हुन दिलि में पर इन ख़ुशीअ जे मौक़े ते असांजे लाइ हिकु ज़ोरदार शानदार पार्टीअ जो आयोजन कई उहा पार्टी अॼु तोणी मूंखे यादि आहे उहा शानदार पार्टी अरे शांति तू जल्दी कर बाहर काढे गया तो खबर कोनी पार्टी तुमजा दोस्त के जल्दी जा अरे खबर आहे उनखे कि तव्हांजा दोस्त अचणाइनि तो जल्दी तव्हांजो जेको सामान लिखायो अथनि वठण में ये बाहर भी ना ॾाढो तंग था कर अरे अचो कौन कम कर जल्दी प्लेट में लगा तुझे पापा या दोस्त अचण रहे और पुट तो भाजा के नहीं कर मम्मी का कम करे वो पकोड़ा खाए दे तू मिर्चन वाला अरे तेरी जान नहीं मिर्ची लगी भैया इन्हें के इला के ध्यान चल मत तो मिर्ची का कपड़ा खाना जल्दी जल्दी मैंने खा लिया और मम्मी लाल मिर्च हो जाना पे हां भाई हां अरे मुझे दोस्त तक आते रह जी पार्टी अपनी पार्टी
दौलत हाणे त तुंहिंजी पंजे ई आङुरियूं घीअ में ऐं सर कढ़ाईअ में अथई भाई भाभी तव्हांखे वाधायूं घणेई घणेई पर दौलत हिकु ॻाल्हि ॿुधाए यार तो पंहिंजे सभिनि छोकिरनि खे ॿाहिरि मोकिले छॾियो यार फॉरेन में मुंहिंजे त हिकु छोकिरे जो पासपोर्ट कान ठहियो आहे अरे थोड़ा डॉक्टर भी तो खर्च कर पासपोर्ट को फ्री में ठानो अच्छा अच्छा डॉक्टर खर्च हां पासपोर्ट भी तो जरूरी हूंदो पासपोर्ट ठाराइणो पवंदो भाभी भाई हाणे त मज़ा थी विया कार बंगला ऐशो आराम वाह 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 अरे भैया है कार है बंगला है ऐश आराम सब हिते ई रहिजी वेंदो बस खणी छा वेंदासीं पाण सां नेकी 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 वाह 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 भाई भाभी त ॾाढी वॾी दार्शनिक थी वई आहे यार अरे आए संगीत उजाणी दिया अरे पर दौलत कहिड़े बाबा वटि वेंदी आहे भाई अरे मुंहिंजे हूंदे हिन खे कहिड़े बाबा जी ज़रूरत पवण लॻी अच्छा दौलत बाबा बाबा दौलत बाबा जिंदाबाद पर भाई भाभी वो गीत ॾाढो सुठो ॻाईंदी आहे हां शांति वही पंहिंजो वारो गीत अॼु त मौक़ो बि आहे करण में हां ॿियो सब ॿियो अॼु त शांति पर हिक शर्त ते तव्हां सभई मूंखे साथ ॾींदव वेहो हां स्टार्ट हां अचो वेहो वेहो असांखे बीठाई वेहो न साण आंदो कुछ न खणी वेंदासीं न साण आंदो कुछ न खणी वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं न साण आंदो कुछ न खणी वेंदासीं न साण आंदो कुछ न खणी वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं हे दुनिया जो मेलो अजब अलबेलो हे दुनिया जो मेलो अजब अलबेलो जेतिरी रंग रौनक आ ओतिरो अकेलो जेतिरी रंग रौनक आ ओतिरो अकेलो छॾे हीअ रंग रौनक छॾे हीअ रंग रौनक हिते ई वेंदासीं छॾे हीअ रंग रौनक हिते ई वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं हे चैनियन जो चुटको आहे जो बन जवानी हे चैनियन जो चुटको आहे जो बन जवानी न रहंदी जिंदगी ये दुनिया फानी न रहंदी जिंदगी ये दुनिया फानी छॾे हीअ धन दौलत छॾे हीअ धन दौलत हिते ई वेंदासीं छॾे हीअ धन दौलत हिते ई वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं न साण आंदो कुझ न खणी वेंदासीं न साण आंदो कुझ न खणी वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं आयासीं बंदि मुट्ठी वेंदासीं खोले बाहूं आयासीं बंदि मुट्ठी वेंदासीं खोले बाहूं हिते ई सभु रहियूं ही दुनिया जूं राहूं हिते ई सभु रहियूं ही दुनिया जूं राहूं पीरन फ़क़ीरनि जिया असीं बि वेंदासीं पीरन फ़क़ीरनि जिया असीं बि वेंदासीं अकेला आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं आड़े पाड़े में सब माण्हू बिज़ी लॻा पिया आहिनि केरु LIC जे कम में बिज़ी आहे उनखे टारगेट पूरो करिणो आहे कंहिंखे बैंक जी ऑडिट कराइणी आहे कंहिंजो छोकिरो दुकान ते कान आयो आहे अरे कांजी त मिले ई कान थो छा कयूं हाणे मुखीअ खे चवणो पवंदो या वरी इवेंट मैनेजर अॼुकल्ह निकिता आहिनि उन्हनि खे न पर हिकु मनोहर लाल खे फोन कयांसि हाँ यार वो LIC वारो LIC वारो हा पता हुनखे कुझु टाइम उन चयो हुई कि यार हिकु ॿ माण्हू ॾिसंदासीं टाइम हुजे कयांसि थो हेलो हेलो
हाँ मनोज काथां उभरियो आहे हेलो जी काथां उभरियो आहे भला बीमे वारनि जी फोन ई घटी वाह हेलो ॿुधायो साईं बीमे वारनि खे फोन करण त छॾियो उनजो फोन खणण में बि माण्हुनि खे ॾाढो छुटकी ईंदो अथव सूरत जी अची हेलो सोनी LIC एजेंट स्पीकिंग खड़ी होती मनोज भाई ॾिस मां अरे जान जी ॻाल्हि न आहे बेटा दरअसल मां नारायण डनियाणी पियो थो ॻाल्हायां हा हा ॿुधायो साईं हुकुम कयो अरे बेटा हिकु कमु हो तोसां ॿुधायो साईं हिते मुंहिंजो बीमो कराइणो आहे साईं न मुंहिंजो वीमो त थियल आहे बेटा अच्छा अच्छा तव्हांजी ज़ाल जो कराइणो अथव न न मुंहिंजी साईं करायो बिल्कुलु असांजी फुल सेटिंग अथव 6 महीने में क्लेम कोटी ॾींदासीं बेटा मूंखे वीमे जी ज़रूरत कान्हे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ॿुधायो साईं अॼु सुबुह जो दरअसल मुंहिंजे दोस्त आहे न दौलत उनजी घरवारी जो देहांत थी वियो आहे ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे साईं हा बेटा त छा आहे त तोखे कांधीअ लाइ मां फ़ोन कयो भई हिकिड़ो कांधी तूं थी वञ कांधी हा 12 ॾींहंनि जो कमु हा हा 12 ॾींहं न हिकु ॾींहं जो कमु आहे न साईं अॼु त न चओ साईं तव्हां उहो त टाइम सॼो आहे सॼो साल त मक्खियूं था मारियूं साईं हा पर तव्हां ग़लति टाइम ते फ़ोन कई आहे मां वठूं आहे साईं टारगेट जो लोड आहे पर बेटा ॿ टे कलाक घड़ी करे अची वञे हा त न साईं माफ़ी चाहींदो आहियां तव्हां सां कांधी ते छॾियो सर ते पहुची सघां त वॾी ॻाल्हि आहे बेटा ॿियो को माण्हू ॿियो ॿी काई सेवा हुजे त ज़रूरु ॿुधायो तव्हां लाइ जान आहे अरे जान न खपे चङो जान हाज़िर आहे ॿ कलाक ॾेई कोन सघे जान हाज़िर आहे अरे बस जान अरे जान सां खणी वेंदा यार अच्छा तव्हां मतिलबु वाक़िफ़ आहियो हुन सां लॻे त ईअं थो सभिनी खे कंदो आहे साईं जान हाज़िर आहे जान हाज़िर आहे अरे कमु कंहिंजे ईंदो कोन्हे पोइ छा कयूं हाणे यार हाणे हिकिड़ो कमु कयो हाणे गांधी त केरु कंहिंखे में कंहिं इवेंट मैनेजर या कंहिंखे फोन मां हिकु मिनट मुखिया खे पुछां थो हुनजो को रस्तो हुजे हा हा मुखिया हेलो हेलो हा मुखी साहब हाँ साईं हाँ अरे साईं मां वरी नारायण डरियाणी थो ॻाल्हायां हाँ साईं मां चओ न तव्हां आहियो किथे अरे साईं दौलत जे घर अरे हिते दौलत जे घर हाँ आहियो अरे साम्हूं त तव्हां बीठो आहियो यार अरे भाई मां फोन पियो कयां तव्हांखे कोई ॻाल्हि कान्हे शुरू कयो तव्हां टाइम हाँ हाँ चओ दरअसल उहा ई ॻाल्हि तव्हां ॿुधाई मां अच्छा हिनजा ॿाहिरि आहिनि चारई हाँ ऐं आड़े पाड़े में जेके माण्हू आहिनि उहे बिज़ी आहिनि को अच्छा। LIC में एजेंट आहे को बैंक में ऑफिसर आहे ऐं को दुकान हलाए पियो थो त हुन नौकर कान्हे को त हाणे कयूं छा गांधी जो बंदोबस्तु थिए कान थो अरे साईं सभु थी वेंदो आहे सभु थी वेंदो हाँ कीअं अरे भाई इवेंट मैनेजमेंट इवेंट मैनेजर हाँ इवेंट वारो गांधी कीअं कराईंदो अरे साईं सभु थी वेंदो आहे अॼु प्राणीअ जे पैदा थियण खां मरण ताईं जो हर कमु इवेंट मैनेजर थो करे ऐं ज़िंदगीअ जो आख़िरी पड़ाव जेको आहे मृत्यु उहो त लास्ट इवेंट आहे न माण्हूअ जो थी वेंदो कमु थी वेंदो हाँ मतिलबु अहिड़ो को माण्हू आहे जेको इवेंट मैनेजमेंट इहो कंदो अरे साईं सभु थी वेंदो आहे खाली पैसो ख़र्च करणो पवंदो आहे पैसो अरे आहे न साईं हरू हिकु मिंट में सॾ थो कयां ठीकु आहे मूंखे कहिड़े कम जो मां बाक़ी कम ई तव्हांखे न कंदुसि छा आहे मां जान न ॾींदुसि कमु कंदुसि हा हा हरू हेलो हा भाई किथे आई साईं ॿाहिरि ई बीठो आहे हा जल्दी अच तूं हाँ साईं हाँ हा मुंहिंजो ख्यालु रखना तव्हांजी कमीशन ठही वेंदी ओके। हाँ साईं राम साईं हुकुम कयो साईं साईं हिते सॼो थी वियो आहे हिकु मिनट तव्हांजी घराली गुज़ारे आहे अरे मुंहिंजी हिकु सेकंड हेलो हाँ साईं छोकिरो ॾियाव वाधायूं वाधायूं साईं जिन जी शादी हर वक़्तु कराई तिन खे त छोकिरा ई ॼमल आहे यार साईं तव्हां चिंता न कयो केटरिंग जी व्यवस्था मुंहिंजी साईं मुंहिंजी सलाह मञो त वेटर छोकिरियूं रखो माना छोकिरियूं वेटर हूंदियूं आहिनि त खाधे में लूणु वूणु निकिरी वेंदो आहे माण्हुनि जो ध्यानु टंगुनि ते हूंदो आहे ठीकु आहे साईं हा साईं मूंखे इहो ॿुधायो जे मां प्लेटूं कयां थो त हू 6 सै वारी कयां की 7 सै वारी कयां अरे बेटा हिते कज़ो थी वियो आहे ओ तव्हांजी घराली गुज़ारे आहे अरे मुंहिंजी हिकु मिनट हेलो हा साईं साईं माला लॻी वञे मुंहिंजे छोकिरे खे फोन कयोसि अरे कमीना सेठ खे थो चई मूंखे फोन लॻाए तूं बीठो आई न हुते अरे पुठियां हुनजी घरवारीअ ते माला फोटो ते टंगल लाए टंगी छॾी पतो पएसि थो हाली त कमु धिकाए हा साईं मां चवां थो माला रुगो अॻियां अॻियां लॻायूं की पुठियां लॻायूं अरे मां चवां थो हिते कज़ो थी वियो आहे मालाऊं ओ हिकु तव्हांजी घरवारी गुज़ारे वई अरे मुंहिंजी घरवारी हेलो हा साईं साईं ॾिसो पैसनि लाइ हर हर फोन न कयो साईं मां ग़रीब माण्हू आहियां मुंहिंजी पेमेंट ई कोन थी आहे ही भाई वरी टे माण्हू वठी आयो आहे मां ॾिसांसि लॻे साईं मुंहिंजा पैसा ॾियो तव्हांजे पुट जी शादी करे ॾियो कयो आहे मां साईं अरे पाठ कर यार अरे छा पैसा हिते कज़ो थी वियो आहे ओ तुंहिंजी घरवारी गुज़ारे रही आहे तव्हांजी घरवारी गुज़ारे वई आहे अरे मां चवां न मुंहिंजी घरवारी कान गुज़ारे रही आहे पोइ शिकिल तव्हांजी जो लथी पई आहे साईं कमाल था कयो साईं तव्हां चिंता न कयो हरू अची वियो ही मां रखां साईं मूंखे ॿुधायो व्यवस्था सॼी मां कंदुमि रुगो सामान तव्हां वठी छॾो
अरे पर हे छा डीजे साउंड पार्टी जो हुन में दारू साईं शादी वारो पासो ताई गमी वारो पढ़ो अरे हिन में कज़े जो सामान हिन में शादी जो सामान हिक ही पने ते ॿई सामान लिखिया अथई साईं भगवान जो कसम शादी ऐं कज़ो साॻी ॻाल्हि आहे शादी ॻाल्हि कहिड़ो थो फ़र्क़ु पए अॻियां पुठियां पनो बचायोसीं न साईं अच्छा हा ऐं मां त चवां थो साईं हर वजे हूंदे पैसे वारा कमु कंदा त असांजो धंधो कीअं हलंदो साईं हीअ को मां कंदुमि तव्हां त रुॻो ॿुधायो साईं की कांधी घणा खपनि कांधी घणा खपंदा आहिनि 4 खपंदा आहिनि न कांधी साईं को मां वाइड़ो आहियां छा मां इहो पुछो आहे साईं मूंखे ख़बर आहे 4 खपंदा आहिनि पर कल्ह मूंखे फोन आयो चई हरू चयो चओ साईं चई कांधी मोकिल मां चयो साईं मोकिलिया मां साईं 4 कांधी मोकिलिया हुते माई का थल्ली हुई हाणे खजे ई न पोइ अर्जेंट में डबल पेमेंट में 4 ॿिया कांधी मोकिलणा पिया साईं इन करे छा तव्हां त साईं रुॻो मूंखे ॿुधायो घणा माण्हू अरे असांखे 4 कांधी काफ़ी आहिनि भाभी जो वजन वधीक कान्हे को इहो ठीकु आहे हा 4 कांधी थी विया हा मां इहो थो पुछां साईं की कांधी साइती खपनि लाड़ाई खपनि जैकमाबादी खपनि कहिड़ा खपनि अरे यार कांधी त कांधी थींदा आहिनि न हा साईं मां इहो कमु सालनि खां ॿियो कयां मूंखे ख़बर आहे कांधी कांधी थींदा आहिनि दौलत भाऊ कहिड़ा साइती आहे लाड़ाई आहे जैकमाबादी आहे कहिड़ा साहित्य बस साईं मुंहिंजी सलाह मञो त साइतीअ जे घर साइती अचे छो त साइतीअ जे घर जेकर जैकमाबादी फाथो पोइ त साईं उथड़ी वेड़ी पंहिंजी खाधो पीतो पंहिंजो दिक़त थींदी साईं मञो मुंहिंजी ॻाल्हि मञो ठीकु आहे साहित्य वारा कर ॾे यार पाणी पीओ हा साईं छा कयां घणो त यार कम भलो वधीक कर साईं कम बि थी वेंदो मां त चवां थो साईं इहो ॿुधायो कांधी पढ़ियल लिखियल खपनि की अनपढ़ खपनि अरे यार कांधी पढ़े लिखे सां छा मतिलबु आहे कदो ॾियो आहे न इलाजो साईं इलाजो साईं इहो ई फ़र्क़ु आहे कांधी पढ़ियल लिखियल हूंदा त विच में कोन ॻाल्हाईंदा कमाल न कर साईं मां त चवां थो कांधी पढ़ियल लिखियल हुजनि छो त 4 पुट माई जा ॿाहिरि आहिनि केरु यूएस केरु किथे पोइ त साईं हिते त पढ़ियल लिखियल हुजनि केरु अनपढ़ अची वियो पोइ साईं खांगारा पियो फिटी कंदो थुकूं पियो फिटी कंदो बीड़ी पियो दुखाईंदो ठहंदी ॻाल्हि साईं मुंहिंजी मञो पढ़ियल लिखियल अचे यार पढ़ियल लिखियल राजा महिरबानी कर यार पढ़ियल लिखियल कान्हे हा बाक़ी सभु थियो साईं मां हलां थो अरे यार साईं हिकु था खणो हणो अरे साईं हणो न त मां तव्हांखे हणंदुमि हा हाणे यादि आयो साईं मां इहा 4 पुट ॿाहिरि ऐं स्यापो करण वारो केरु बि न मां त चवां थो साईं स्यापो करण वारा मूं वटि हिक खां हिकु आहिनि ईअं रोंदा आहिनि मां साईं ईअं रोंदा आहिनि ॼण को सॻी मां गुज़ारे वई हुजे यार असांखे कमु हलाइणो आहे असांखे नौटंकी कान करणी आहे हिते अरे साईं वठो माण्हू ईंदा मुखी ईंदो छा चवंदा मिट माइट ई कोन्हनि साईं मुंहिंजी ॿुधो ॿुधायो साफ़ पियो करण वारियूं मायूं खपनि की भाई खपनि साईं मुंहिंजी सलाह मनो मायूं घुरायो तव्हांजी पिंदर लॻी पई हूंदी असां शरीफ़ माण्हू आहियूं यार इहे फालतू ॻाल्हियूं करे अरे साईं मायूं बि शरीफ़ आहिनि साईं अहिड़ो कमु थोरी कंदो आहे असां ईंदे ॾिसणु अचूं था साईं तव्हां हिसाबु कयो तव्हां त रुॻो सर खां वठी ॿारहें जो सॼो पैकेज हर वॻे ॾेई छॾियो पैकेज हा साईं हिन में कहिड़ो पैकेज साईं ही पुछे थो पैकेज अरे साईं पैकेज जो मतिलबु जे पाण घुमण वेंदा आहियूं ऑनलाइन रुॻो पैसा ॾे पोइ त गाॾी अची घर जे ॿाहिरि ईअं करे बीहंदी तूं चढ़ थेलो खणी घुमी फिरी वापसि अच माना खीसे में हथ बि कोन्हे विझणो डन तव्हां बि कयो साईं पैकेज वठी छॾियो पैकेज वठी छॾियूं हा साईं ठीकु आहे पैकेज वठोसीं ठीकु आहे घणो ख़र्चु ईंदो साईं ॾिसो ख़र्चु पंहिंजी जॻह ते आहे जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ा जहिड़ी आसामी तहिड़ी पार्टी जहिड़ो घोटु तहिड़ो लाॾा साईं अरे चुप कर तूं ऐं तोखे चवंदा त हलियो वञ असांखे तुंहिंजी सर्विस जी काई ज़रूरत कोन्हे का अरे यार मां चवां थो खुले ॾियण लाइ माण्हू घणा खपंदा आहिनि 4 न त पोइ ठीकु आहे 3 तव्हां ऐं चौथो मां बसि अरे दौलत कहिड़ी तो ॻाल्हि करी मुड़ुसु कॾहिं ज़ाल खे कंदो ॾींदो आहे छा एतिरो त एतिरो मुड़ुसु ज़ाल सां गॾु शमशान ताईं बि कान वेंदो आहे अरे यार कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जंहिं घरवारीअ सां मां सॼी ज़िंदगी गुज़ारी जेका मुंहिंजी हिन ज़िंदगीअ जी हमसफ़र हुई उन जे आख़िरी सफ़र में मां घर वेही रहां न मां त चवां थो जॾहिं कंहिं औरत जो देहांत थिए त सभ खां पहिरीं हुनजे मुड़ुस खे अॻिते वधी हुनखे पुलो ॾियणु खपे हाणे पंहिंजी घरवारीअ सां गुज़ारियल ज़िंदगीअ जो एॾो वॾो अर्सो हिकु मुड़ुसु एतिरो जल्दी कीअं विसारे सघंदो आहे ऐं हुन खां मुंहुं कीअं मोड़े सघंदो आहे एॾी गंढाणी ॾिजो
पोइ पाण हिते दॿे में विझी छॾींदासीं उते मुंहिंजा हरिद्वार में एजेंट वेठा आहिनि खणी अमल खे पाणी में विझी छॾींदा अरे बाबा तोखे चयमि तूं निकिरी वञी तव्हां मूंखे न त पाए ठीकु आहे तव्हां यार ॻाल्हियूं त सही था चओ हिन ॿुढापे में असांखां इहे फॉर्मेलिटीज़ थी बि कोन सघंदियूं पर मां चवां थो हिन जी ज़रूरत बि कहिड़ी आहे अरे हिकु माण्हूअ जो लाश साड़े असां हुन जूं हॾियूं ऐं रख ॿी गंगा ऐं पवित्र नदियुनि में विझूं था उन सां छा थींदो पीअण जो साफ़ पाणी ख़राबु थी वेंदो अरे जॾहिं हो प्राणी वेंदे वेंदे ॿियनि जी ज़िंदगी नर्क बणा वेंदो त पाण सुर्ग कीअं माणींदो बिल्कुलु सही इन करे मां सोचियो आहे त मां शांतीअ जो अंतिम संस्कार इन्हनि धार्मिक रीति रिवाजनि करण जे बजाए कंहिं अहिड़े तरीक़े सां कयां जैसा वो अचण वाले टाइम में समाज में मानवता जे प्रति एक मिसाल ठही वञे उहो कीअं मां सोचियो आहे त शांतीअ जूं अखियूं कंहिं सूरदास खे दान करे छॾे जंहिंसां हो ईश्वर जी ठहियल हिन रंगीन दुनिया खे ॾिसी सघे ऐं शांतीअ जी पूरी देह कंहिं मेडिकल कॉलेज खे डोनेट करे छॾिया बिल्कुलु बिल्कुलु वाह दौलत वाह वाह दौलत राम भाई छा वीचार अथई तुंहिंजा अरे मां तो सोचा थो कि हिन दुनिया में सभिनि जा अगरि तो जहिड़ा सिविक सेंस वारा वीचार थी वञनि त हिन दुनिया में कोई बि माण्हू सूरदास न बचे नदियूं बि स्वच्छ रहंदियूं ऐं वातावरण बि दूषित न थींदो भाई हाँ कीअं साईं सही था चओ न हाँ बिल्कुलु सही आहे सहमत आहियो इन ॻाल्हि ते पर हिकु ॻाल्हि ॿी बि आहे अच्छा आहे साईं उहा कहिड़ी हुई साउंड पॉल्यूशन इहो वरी छा थींदो आहे साउंड पॉल्यूशन माने जेके नेता भाषण ॾींदा आहिनि न अच्छा उहो साउंड पॉल्यूशन पैदा कंदा आहिनि अरे साईं मूं वटि हिकिड़ो आइडिया आहे चओ त ॿुधायो साईं सभिनी नेताउनि खे नोड़ीअ सां ॿधी करे घुमाए भोपाल जे तलाउ में फिटी करे छॾियो पर साईं उन पैकेज साईं उहो मुंहिंजी तरफ़ां फ्री आहे साईं हाँ